अमेरिकी ऐं ईरानी नुमाइंदा जल्द पाकिस्तान में मुलाक़ात करण वारा आहिनि। जर्मन परॾेही वज़ीर जी दावा। जर्मन परॾेही वज़ीर जोहान वॉडी चयो आहे त तेहरान ऐं वॉशिंगटन जा अणसिधी रीत राब्ता थिया आहिनि। हाणे ॿिन्ही मुल्कनि विच में सिधी रीत मुलाक़ात जूं बि तयारियूं कयूं वियूं आहिनि। अमेरिकी ऐं ईरानी नुमाइंदनि जी पाकिस्तान में मुलाक़ात बि जल्द थींदी। ईरान सां ॻाल्हियूं कंदड़ अमेरिकी नुमाइंदे स्टीव विटकोफ बि चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में पाकिस्तान जी टियाकड़ी अहम आहे। अमेरिका ईरान सां पाकिस्तान ज़रिए ॻाल्हियूं जारी रहण जी तस्दीक करे छॾी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो बि ईरान जे तवानई वारनि हंधनि ते हमला 10 ॾींहनि जे लाइ रोकण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प चयो त ईरान सां मस्बत ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान जी दरख़्वास्त ते तवानई वारनि हंधनि ते हमला 6 अप्रैल ताईं रोके रहिया आहियूं। अमेरिका जे ख़ुसूसी नुमाइंदे स्टीव विटकोफ चयो आहे त पाकिस्तान ज़रिए ईरान सां मज़बूत ऐं मस्बत ॻाल्हियूं थियूं आहिनि। अमेरिका जा 15 नुक़्ता बि अमन मुआहिदे जो फ्रेमवर्क आहिनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो गॾियल कॉमंडे सेक्रेटरी जनरल सां फोन ते राब्तो। आबनाए हर्मुज़ ते अदम इस्तेहकाम अमेरिका ऐं इसराइल जी अॻराई जो नतीजो करार। अब्बास इराक़ची चयो त दुश्मन ऐं संदसि इत्तेहादियुनि जे जहाज़नि खे रोकणु सामूंडी रियासत तौर ईरान जो क़ानूनी हक़ आहे। ईरानी इदारा आबनाए हर्मुज़ बाबति ज़रूरी क़दम खणी चुका आहिनि। इदारा आबनाए हर्मुज़ में जहाज़नि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण वारनि ज़िम्मेवारनि खां आगाह आहिनि। ईरान खे दिफ़ा जो बि हक़ हासिल आहे।